तेरे बिन जी शानदार कामयाबी खां पोइ हाणे इन ड्रामे जी सीज़न 2 बणाइण जो पिण ऐलान कयो वियो आहे। ड्रामे जे प्रोड्यूसर अब्दुल्ला कादवानी इंस्टाग्राम ते ड्रामे जी शानदार कामयाबीअ ते ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। हिन पंहिंजी पोस्ट में लिखियो आहे त तेरे बिन जो गैर मामूली सफ़र पाकिस्तान एंटरटेन जी तारीख़ में बेमिसाल संगे मेल अबूर कंदे पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। हुन लिखियो त तेरे बिन खे सभ खां वॾो ब्लॉकबस्टर बणाइण ते असां ख़ुदा जो शुक्र अदा करियूं था। हुन पंहिंजी पोस्ट जे आख़िर में लिखियो त नाज़रीन तरफ़ां मिलियल मोहबत ऐं हौसला अफ़ज़ाई जे जवाब में असां इहो ऐलान कंदे घणा परजोश आहियूं त असां तेरे बिन जो सीज़न 2 ठाहे रहिया आहियूं।